ठुकराठो मां के ख़बर ॾींदा हलूं। सजाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठो शहर में ग़रीब ऐं मज़दूर तबिके जे रहवासियुनि जा 15 खां वधीक मज़दूर ॿार, कुझु छोकिरा ऐं कुझु न्याणियूं रोज़ानो 1 किलोमीटर रोडनि जे किनारनि सां रेड़ियूं पाईंदे सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तावन सां हलंदड़ शाह लतीफ़ सेकेंडरी स्कूल ठुकराठो में तइलीम पिराइण लाइ अचनि था। उन्हनि मां 3 मज़दूर शागिर्दनि जो हिक ई ख़ानदान सां तालुक़ु आहे। मज़दूर अली हसन मोहतम जा 12 मज़दूर शागिर्दनि कमिश्नर सखर, डिप्टी कमिश्नर सखर, चेयरमैन ज़िला काउंसिल सखर, तमाम NGOs ज़िला सखर ऐं सरहंदी वारनि खे अपील कई त असांखे स्कूल अचण वञण लाइ सख़्त तकलीफ़ थिए थी, जंहिं लाइ व्हीलचेयर ॾिना वञनि ऐं तइलीम लाइ माली सहायता कई वञे त तइलीम पिराए असां सुठे नमूने सां ज़िंदगी गुज़ारे सघूं ऐं ॿियनि मज़दूरनि खे तइलीम पिराइण लाइ आमादा करे सघूं जेकी मज़दूर हुजण करे सख़्त तकलीफ़ुनि में आहिनि, तइलीम न हुजण करे फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि।